एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन बसंत मौसम में। तव्हां सभिनि जो स्वागत आहे। बसंत राग में गुरबानी ॻाईसीं। नानक तिना बसंत है जिना गुरुमुख वसिया मन सोए। जंहिंजे हृदय में परमात्मा वसे थो उन जे लाइ सदाई बसंत आहे। बसंत माना आनंद, आनंदाई अवस्था, प्रसन्नता वारी अवस्था। वो ॿाहिरि नज़र न ईंदी आहे। जेको ॿाहिरि नज़र अचे थो बल्कि अंदरि उनजो उल्टो भी थी सघे थो। कोई माण्हू ॿाहिरां ॾाढो ख़ुशि नज़र अची सघे थो, ॾाढो प्रसन्न, पर थी सघे थो अंदरि वो ॾाढो उदास हुजे। पर ईअं भी थी सघे थो कि अंदरि त ॾाढो प्रफुल्लित आहे, आनंदित आहे, पर ॿाहिरां हुन जी शक्ल सां कोई विशेष आकर्षण नज़र नथो अचे। बसि इन में ही संसार उलझियल आहे। ऐं सत्संग जो कमु आहे इहो ई स्पष्ट करणु कि असांजे भीतर आनंद अचे। ॿाहिरि पोइ जी ॻाल्हि आहे। असां सुठा नज़र अचूं, असां ख़ुशि नज़र अचूं, इहा पोइ जी ॻाल्हि आहे। पहिरीं सच में ख़ुशि हुजूं, सच में असांजे भीतर उहा प्रफुल्लता हुजे, वो आनंद हुजे। त सत्संग आहे भीतरी आनंद ॾियण वारो, भीतरी प्रफुल्लता ॾियण वारो। संसार आहे ॿाहिरियों चकाचौंध सेखारण वारो। संसार सेखारींदो आहे कि ॿाहिरां कीअं सुठी नज़र अचे। जेको माण्हू संसार जी नकल कंदो आहे सो ॿाहिरां ध्यानु ॾींदो आहे ॾाढो कि मां ॿाहिरां सुठो नज़र अचां। पर जेको सत्संग ॿुधंदो आहे वो भीतर अध्ययन कंदो आहे, वो हलणु शुरू कंदो आहे पंहिंजे अंदरि। त कंफ्यूज न थिजो, ॿाहिरां सुठो नज़र अचण वारे खे आध्यात्मिक न सम्झिजो। कंहिंजे अंदरि केतिरी शांती आहे, केतिरो आनंद आहे, उहा गहराई ॿाहिरां शक्ल ॾिसी करे पतो न पवंदी आहे। पर असांजे भीतर उहा शांती अची सघे थी जॾहिं असां ख़ुदि भीतर वेंदासीं ऐं भीतर वञी वो कचरो हटाईंदासीं जेको अंदरि भरियल आहे। थी त इहो भी थो सघे कि पहिरीं असां ॿाहिरां सभु ठीकु कयूं, ॿाहिरां शक्ल सुठी कयूं दुनिया खे ॾेखारण लाइ, हाथीअ जा ॾंद, पर पोइ उहे भली ॿाहिरि हुजनि पर असांजो कमु भीतर हलंदो रहे। भीतर असांजी सफ़ाई जारी हुजे। असां भीतर मां द्वेष कढूं, मल विक्षेप आवरण। पंहिंजो त कढी सघूं था, ॿिए जो नथा कढी सघूं, त पंहिंजो त सफ़ाई कयूं। जहिड़ी तरह रोज़ कचरे वारो ईंदो आहे उनखे घर जो कचरो ॾींदा आहियो न, गीला अलॻि सूखा अलॻि, तीअं असांजे भीतर भी कचरो आहे, उहो सत्संग में कढी वञूं। पाठनि ते वेंदो आहियां त इहो ई महसूस कंदो आहियां कि मां कचरो खणणु आयो आहियां उन्हनि जो। कोई सम्झी सघंदो अलाए न, पर जीअं कचरे वारो ईंदो आहे कचरो खणणु, तीअं असां वेंदा आहियूं माण्हुनि जे घर जेको सत्संग करणु, वो कचरो ई त खणणु वेंदा आहियूं। पर ॾाढा त अहिड़ा कंजूस हूंदा आहिनि जेके कचरो भी कोन ॾींदा आहिनि, उहो भी कोन्हे ॾियणो, छो त उन्हनि खे ॾियण जी आदत कान्हे। जबकि असां आया आहियूं घर, ऐं ॾियो पंहिंजो कचरो, पंहिंजी मूढ़ता, पंहिंजो अज्ञान, पंहिंजी ईर्ष्या द्वेष, कूड़ जो पर्दो, ॾियो कचरो, मूंखे ॾींदा भी आहिनि। त असां त उहे आहियूं। ऐं हिते त एॾी सफ़ाई थी चुकी आहे जो थोरो वञी बचियो आहे कचरो। जंहिंजे भीतर सफ़ाई आहे न, शुद्ध आहे हृदय, उते परमात्मा जो वास आहे। नानक तिना बसंत है जिना गुरमुख वसिया मन सोए। जंहिं गुरमुख जे मन में वो परमात्मा थो वसे। जिते सफ़ाई आहे, शुद्धता आहे, उते ही परमात्मा प्रकट थिए थो। गुरु नानक देव साहिब जन जप साहिब में इहा ई ॻाल्हि पिया था चवनि, सचखंड वसे निरंकार। जेको जप साहिब जो असां अर्थ पिया था कयूं,
अॼु उते पहुता आहियूं 37 नंबर पौड़ीअ ते, जिते साहिब चवनि था सभु पड़ाव पार करण खां पोइ जेको अचे थो पड़ाव सो आहे सचखंड। सत्संग ॿुधी ॿुधी करे उन ते हली हली करे माण्हू किथे पहुचंदो आहे? सत्य में। बसि खंड माना हिकु अवस्था, जीते जी असांजे जीअरे उहा अवस्था अची वेंदी आहे जंहिंखे सत्य चइबो आहे। सत्य खंड, सचखंड उहो असांजे भीतर मन में आहे। जॾहिं पूरी तरीक़े सां असां स्वच्छ थी वेंदासीं, शुद्ध थी वेंदासीं, हाणे संसार जो कोई बि कचरो अंदरि नथो अचे, उते परमात्मा तो प्रकट थिए उन हृदय में। सचखंड वसे निरंकार। असां ॿुधोसीं धर्म खंड, ज्ञान खंड, सरम खंड ऐं कर्म खंड। जॾहिं इहे पार था थियनि तॾहिं पोइ बसि कुझु बि नथो बचे। बसि उहा अवस्था थी अची वञे जंहिंखे चयो वियो आहे सचखंड। गुरु नानक इहे सभई अवस्थाऊं पार कयूं हुयूं, त गुरु नानक खे ख़बर आहे कि सचखंड में छा थींदो आहे। उहा का जॻह कान्हे। माण्हू त गुरुद्वारनि जा बि नाला रखी छॾिया आहिनि सचखंड। का जॻह खे न सचखंड सम्झिजो, उहो असांजे भीतर में आहे। जॾहिं असां सत्य में स्थित हुजूं तॾहिं उनखे सचखंड चइबो आहे। जॾहिं असां सच ॻाल्हायूं, सच ते हलूं, नाटक छॾे ॾियूं, अंदरि ॿाहिरि हिकु थी वञूं, उन अवस्था खे चइबो आहे सचखंड। जिते अहंकार बि न बचे, अहंकार बि नाश थी वञे, उनखे चइबो आहे सचखंड। उते पोइ परमात्मा ई वञी बचंदो आहे। सचखंड वसे निरंकार। असां चई त वञूं था पर असां उते पहुता कोन आहियूं। पर सम्झूं त सही, ॿुधण में छा आहे। गुरु नानक त पहुची चुको उन सचखंड में, उन अवस्था में। उन अवस्था में छा थींदो आहे ख़बर अथव? उन अवस्था में जीव स्पष्ट ॾिसंदो आहे कि हाणे सॼो संसार, सॼो ब्रह्मांड असांजे लाइ हिकु मुठीअ जे बराबरि थी विया। सॼो जगत, सॼो संसार ऐं अनेक लोक, अनेक पृथ्वियूं, अनेक ब्रह्मांड, उहो ॾिसंदो आहे कि सभु असांजे लाइ हाणे तुच्छ आहिनि। उहो त इहो बि ॾिसंदो आहे कि सभु कुझु कराइण वारो परमात्मा ई आहे। हाणे परमात्मा सां जुड़ी चुको आहे साधक, सचखंड में जेको स्थित। ईअं सम्झो मुक्ति, उहो मुक्ति पद पाए चुको आहे। पर कहिड़ी मुक्ति? पाण अञा मौजूदु आहे, पाण लीन त थी वियो परमात्मा में, पर परमात्मा कोन ठही वियो। केॾी केॾी महिल अलॻि बि थो थी वञे। हाणे परमात्मा हुनखे ॾेखारे रहियो आहे, ॾिस मां कीअं सृष्टि ठाहे रहियो आहियां, कीअं नष्ट करे रहियो आहियां। जहिड़ी तरह अर्जुन खे भगवान कृष्ण विराट स्वरूप ॾेखारियो, ये उहा अवस्था आहे कि ॾिस मां घणा सृष्टियूं ठाहे रहियो आहियां ऐं वरी नाश करे रहियो आहियां। साधक ओॾी महिल ॾिसंदो आहे कि घणेई जीव पैदा पिया था थियनि, घणेई लोक पैदा पिया था थियनि ऐं नष्ट पिया था थियनि हिक ई परमात्मा में। त सचखंड वसे निरंकार, कर कर वेखे नदर निहाल। उहो साधक निहाल थी वेंदो आहे ॾिसी करे। सचखंड में कूड़ जेको हींअर असांजे लाइ संसार ॾाढो वॾो आहे, असांजे लाइ दुनिया ॾाढी वॾी आहे, पर पोइ दुनिया सिमटजी करे नंढी थी वेंदी, ॼण कोई खिलौनो। सत्य वॾो नज़र ईंदो। साधक निहाल थी वेंदो आहे कि परमात्मा कृपा करे मूंखे एॾो ऊंचो करे छॾियईं जो संसार मुंहिंजे अॻियां तुच्छ पियो थो नज़र अचे ऐं सत्य वॾो पियो थो नज़र अचे। उहो निहाल थी वेंदो आहे ऐं परमात्मा बि उनखे ॿुधाईंदो आहे कि सॼी सृष्टि मां ई पियो थो ठाहियां। कर कर वेखे नदर निहाल, तिथे खंड मंडल वर भंड। अनेक खंड ॾिसंदो आहे, अनेक मंडल, अनेक ब्रह्मांड। ब्रह्मांड सम्झी विया न, उनमें केॾियूं पृथ्वियूं अची वियूं, केॾा तारा अची विया, केॾा सभु। उहो सभु हुनजे लाइ साम्हूं
खिलौना हूंदा आहिनि जेको सचखंड में पहुची वियो, वो हाणे मनुष्य न रहियो सामान्य, उन अवस्था में पहुची वियो जिते सॼा ब्रह्मांड परमात्मा जा खेल हुनखे नज़र ईंदा आहिनि। हू परमात्मा सां गॾु हाणे स्थित आहे। जेको कथे त अंत न अंत, कथन नथो करे सघिजे, कोई अंत ई कान्हे, बेअंत। तिथे लोह लोह आकार, अलॻि अलॻि आकार, अलॻि अलॻि लोक उनखे ॾिसण में ईंदा आहिनि। जेको सचखंड में पहुची वियो, जीव जीव हुकुम तिवे तिवकार, उते नज़र ईंदो आहे कि जहिड़ो परमात्मा जो इशारो पियो थो थिए ओड़ो ई माण्हू कमु करे पियो थो। कोई सत्य जी राह ते पियो थो हले, कोई कूड़ जी राह ते पियो थो हले, पर इशारो हुतां ई पियो थो थिए, छो त हुनखे हलाइणो आहे संसार। जीव जीव हुकुम तिवे तिवकार, परमात्मा जा सभु जीव संतान आहिनि, सभु संतान बराबरि आहिनि, पर हिकिड़ा हुन खां दूर थी विया, हिकिड़ा हुनजे पास अची विया। इहा बि हुनजी उहा लीला आहे परमात्मा जी कि कंहिंखे ज़बरदस्ती कोन पियो थो रोके, सभिनि खे छूट पियो थो ॾे, सभिनि खे स्वतंत्रता, सभिनि खे आज़ादी कि जेको तव्हांखे करिणो आहे सो तव्हां कयो। छो त बंधन सां ॿार बिगड़ी वेंदो आहे, जो ख़बर अथव न। अगरि ॿार ते तव्हां वधीक बंदिशूं रखो त उहो तव्हां ते आश्रित थी वेंदो, तव्हां ते डिपेंड थी वेंदो। पोइ ॾाढा दफ़ा छोकिरो वॾो बि थी वेंदो आहे, शादी कंदो आहे, ज़ाल खां वधीक माउ सां ई चिपकियल हूंदो आहे, छो त हुन एतिरो पंहिंजो पाण सां हुनखे ॿधी रखियो आहे। त ॿार खे छूट बि ॾिबी आहे कि ही ख़ुदि दुनिया ॾिसे, ही ख़ुदि सभु ॾिसे, पर पूरी स्वतंत्रता ॾियण बि ख़तरनाक आहे। पोइ त उहो बिगड़ी वेंदो, वो शराबी थी वेंदो, सभु कुझु कंदो। त परमात्मा जो सिस्टम छा आहे, छूट त ॾिनी अथई पर नज़र बि रखी अथई कि केॾांहुं थो वञे, कहिड़ी दिशा में थो वञे। पोइ अचिणो त सभु कंहिंखे हुते परमात्मा वटि आहे वापसि, पर कंहिंखे जनमनि जा जनमनि था लॻी वञनि, छो त हिकु दफ़ो ग़लति राह जंहिं वरिती पोइ जनमनि जे मथां जनम आहे। हिकु किसान खे ॿ पुट हुआ, पोइ पुटु हिकिड़ो हिसो घुरण लॻो कि मूंखे हिसो ॾियो, मां हिन गांव में न रहंदुमि, मूंखे मुंहिंजो अधु हिसो ॾियो। किसान ॾिनेसि हुनजो हिसो, वो पैसा मिलियसि, हलियो वियो शहर में एंजॉय करणु, ख़र्च करणु। सोची गांव में ख़र्च बि छा करे सघंदुमि, नंढड़ा नंढड़ा त दुकान आहिनि, मार्केट बि त हुजे वॾो पैसा ख़र्च करण लाइ। उहो वियो, उते सभु पैसा उॾाए चङई, हाणे ख़ुदि ग़रीब थी वियो, महिनत जी आदत हुअसि कोन त भिखारी ठही वियो। ऐं हीउ ॿियो जेको पुटु हो किसान जो, उन पीउ जो साथ ॾिनो, महिनत कयईं, पंहिंजी फसल ख़ुदि पोखणु लॻो, त उहो पैसे वारो थी वियो। हाणे किसान जी नज़र में त ॿई पुट बराबरि, जेको हलियो वियो आहे, अगरि उन पुटु, हिनखे ख़बर सभु हुई किसान खे कि मुंहिंजो उहो पुटु कहिड़ी हालत में आहे, कहिड़ी स्थितीअ में आहे, पर घुराएसि कोन पियो। घुराइण माना अधर्म जो वाधारो करणु। पर किसान सोचई जंहिं ॾींहुं पाण ई ईंदो ऐं पाण स्वीकार कंदो कि मां तव्हां सां गॾु रही करे महिनत थो करणु चाहियां, मां भिटकी ॾिसी वरितो, त पोइ मां स्वीकार कंदोमांसि, पर मां न वेंदोमांसि कि अचु। परमात्मा ठीक ईअं ई कंदो अथव, जेको हुन सां जुड़ियल आहे उहो ख़ुशि आहे, आनंद में आहे। जेको हुनखे छॾे हलियो वियो कि हम आधुनिक लोग हैं, हम बड़े लोग हैं, हम स्टैंडर्ड लोग हैं, हम धर्म वर्म नहीं मानते, हम तो एंजॉय करते हैं, उन्हनि खे भगवान रोकींदो बि कान्हे। पर जॾहिं उन्हनि जो मन ख़ाली ख़ाली हूंदो अथनि, जॾहिं ॾिसंदा आहिनि कि जीवन में कुझु उद्देश्य आहे या कान्हे, बसि इहा ई ज़िंदगी आहे छा, सुम्हणो आहे, कमकार करिणो आहे, एंजॉय करे सुम्हणो आहे, उथणो आहे, बसि इहो ई। पोइ जॾहिं उन्हनि खे महसूसु थिए कि असां ख़ुदि हलूं परमात्मा जे राह ते,
तो भगवान को स्वीकार भी कंदो आहे। तो उनजो ॿियो पुटु किसान जो उनखे महसूस थियो कि ये का ज़िंदगी आहे, भिखारी जी ज़िंदगी। आयो पंहिंजे पीउ वटि ऐं चई कि मां माफ़ी थो घुरां, मां हिसो पंहिंजो सॼो बर्बाद कयो, पर मूंखे वरी खां अवसर ॾियो, मां महिनत कंदुमि, हथ बटाईंदुमि ऐं इते ई रहंदुमि ऐं छॾे करे कोन वेंदुमि। अगरि मां छॾे वञा त मूंखे हिसो न ॾिजो, मां लिखी थो ॾियांव। मां वरी अगरि हिसो घुरां त मुंहिंजो कोई अधिकार कोन्हे हिसे ते, पर मूंखे रहण लाइ त ॾियो। उन किसान स्वीकृति ॾिनई, पर गॾोगॾु हुन आयोजन रखियो, पार्टी रखी पंहिंजे घर में, सभिनी गांव वारनि खे घुरायईं कि मुंहिंजो पुटु सुधरी वियो आहे, उन उपलक्ष्य में ही आयोजन आहे। त ॾाढा माण्हू थींदा आहिनि न, कुझु माण्हुनि चयो हद आहे, हुनखे वञी भड़कायनि उन सुठे वारे पुट खे कि तूं हेॾी महिनत कराईंदो वएं, गॾु वहीं, छॾे बि कोन वएं, तॾहिं बि तुंहिंजे लाइ त कॾहिं पार्टी कोन रखी, तुंहिंजो त बैड कोन मनाई तुंहिंजे पीउ। ऐं हू जेको दुष्ट हो उहो मोटी आयो आहे त हुनजे उपलक्ष्य में पार्टी। त हुन छोकिरे चई हलो तव्हां ई पुछूंसि था पंहिंजे पीउ खां। तॾहिं किसान चई कि जेको बुरो माण्हू हुजे, छॾे हलियो वियो हुजे न, उहो अगरि हेॾी वॾी हिमत जो कमु करे सुधरण जो, त उन लाइ त पार्टी तो बनती है। सुठो माण्हू त सुठो ई आहे न। त अहिड़ीअ तरह परमात्मा उनखे वधीक प्यार ॾींदो अथव जेको ग़लति राह तां वापसि अची रहियो आहे, जेको वापसि मिलणु चाहे थो परमात्मा सां। त इहो सभु खेल उनखे नज़र अची वेंदा आहिनि जेको उन अवस्था में स्थित थी वियो, सच खंड में, उन सत्य जे खंड में जेको स्थित आहे, वो ॾिसंदो आहे कि परमात्मा कीअं संसार खे ॾिसे पियो थो, पाण ई पियो थो हलाए, पाण ई ॾिसे पियो थो। वेखे विकसे कर वीचार, नानक कथना करड़ा सार। साहब चवनि था उन अवस्था जो बयान करणु मुश्किल आहे। जहिड़ी तरह लोह जा चणा चबाइण ॾाढो मुश्किल आहे, कथना करड़ा सार, करड़ा करो जी लोहो थींदो आहे न, हार्ड, तीअं उनखे चबाइण मुश्किल आहे। तीअं परमात्मा जी उन सचखंड जी अवस्था जो बयान करणु मुश्किल आहे, छो त हुनजी हर क्रिया सची आहे। असां त केवल एतिरो ई चई सघूं था हीअं, जो तो भावे सोई थीसी, जो तो भावे जो तू देह सोई न पाई साईं, तू करता सचियार मैडा साईं, तू करता सचियार मैडा साईं, जो तो भावे सोई थीसी, जो तो भावे सोई थीसी, जो तू देह सोई न पाई साईं, तू करता सचियार मैडा साईं, तू करता सचियार मैडा साईं। सब तेरी तू सब निथ आया, जिसनू
संजोगी गुरु नानक जी वाणी इते एंडा सच का शुरू सच के खत्म एक ओंकार सतनाम परमात्मा इतना शुरू कयो हो कि परमात्मा केरा सचो आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच शुरू इतना कई गुरु नानक वाणी गुरु नानक जी जे जीवन की सॼी यात्रा सत्य सत्य जी यात्रा है सच सच छो तो परमात्मा सचो जेको सचो वो परमात्मा है पोइ वरी छा चयूं कि तव्हांखे सचो थियणो पवंदो परमात्मा ताईं पहुचण लाइ सचो थियणो पवंदो ऐं सचो थियण जे लाइ कूड़ जो पर्दो तोड़णो पवंदो तो सॼी मेहनत जेका कई न गुरु नानक उहा इहा ई कई कि असांजो कूड़ जो पर्दो टुटंदो वञे कूड़ जी पैकिंग टुटंदी वञे उन कूड़ में छा छा अची वियो सभु अहंकार भी इच्छाऊं भी द्वेष भी निंदा भी पराई पचर ऐं मन में कपट इहो सभु कूड़ जे अंतर्गत ईंदो आहे संसार के पाइण जी चाहना लोभ इहो सभु कूड़ जा सेनापति आहिनि सैनिक आहिनि गुरु नानक चयो इहो तव्हांखे छॾिणो पवंदो कूड़ी पैकिंग छॾणी पवंदी एॾी आसान त कान्हे उहा कूड़ी पैकिंग तोड़णु छो त माण्हू चुपकी वेठो आहे पंहिंजे हिन एटीट्यूड सां कि मां मुंहिंजी कुझु हस्ती आहे उहा मुश्किल आहे
पर असंभव कान्हे। उहा जंहिं ॾींहुं टुटंदी माण्हू सचो थी वेंदो। उनजी चाबी बि त ॿुधाई गुरु नानक, कूड़ जो पर्दो तोड़ण लाइ छा कयो? संतोष, हुकुम रजाई चलणा, छो त किव सचियारा होइए, किव कूड़े तो टेपाल, हुकुम रजाई चलणा। हिकु त जेका बि परिस्थिति मिले उनखे स्वीकार कयो, ॿियो मालिक जो हुकुम मञी करे हलणु शुरू कयो। जेको तव्हां खां हू कमु कराइणु चाहे थो हिन संसार में उहो कयो, अकर्ता थी करे, बिना फल जी चाह नाजे, बसि कर्तव्य सम्झी करे जेको बि कमु मिलेव उहो कयो। तव्हांजो कूड़ जो पर्दो टुटंदो वेंदो। वरी सच जी घणी दफ़ा व्याख्या आई जप साहिब में, कर सच्चा हुकुम सच्चा फुरमान, ऐं चौथी पौड़ीअ में ईंदो आहे न, साचा साहिब साच न आहे, परमात्मा सचो आहे, उनजो नाम सचो आहे। भाखिया भाव अपार, उनजी भाषा आहे भाव। परमात्मा सां असां दादागिरी सां नथा ॻाल्हाए सघूं, उन सां अहंकार सां नथा ॻाल्हाए सघूं। उनजी भाषा आहे भाव जी भाषा, भाव सम्झंदो आहे। ऐं अमृत वेला सचनाव, जॾहिं असां सत्य नाव जो वीचार कयूं, अमृत वेला सचनाव वॾियाई वीचार, जॾहिं असां उन परमात्मा जे सचे गुणनि जो वीचार कयूं, उहो ई अमृत वेला आहे। त सच 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 जी यात्रा कंदे आख़िर एंड किथे कयो गुरु नानक? सचखंड वसे निरंकार। तव्हां हुते पहुची वेंदा जेको सचखंड आहे। त हिते त पूरो थियो जप साहिब, पर हिकु पौड़ी बि गुरु नानक अञा बि रखी आहे। उन जा ॿ टे कारण थी सघनि था। हिकु कि हेॾो ॿुधण खां पोइ कोई प्रश्न पुछे कि भाई असां त न पहुता आहियूं अञा सचखंड, त हेॾो सम्झायव बि ॿुधायव बि, त ॿियो कोई उपाय आहे? त गुरु नानक वरी हिकु पौड़ीअ में वरी हिकु ॿियो उपाय थो ॿुधाए कि ही कयो, तव्हां पहुची वेंदा। सॼे जप साहिब जो सार चई सघूं था। सॼे जप साहिब जो सार हीअ वरी पौड़ी 38 नंबर पौड़ी, हिन में आहे जत पहारा धीरज सुनियार। सोनारो जेको थींदो आहे उहो गहना ठाहींदो आहे। पहिरीं कचो सोन आणींदो आहे, उन कचे सोन खे तपाईंदो आहे, तपाए करे उनखे किथे किथे हथोड़ो बि हणंदो आहे, नंढी हथोड़ी, ऐं किथे किथे कटींदो आहे उनखे, किथे किथे पिघलाईंदो आहे, पोइ वरी उन सां उहो गहना ठाहींदो आहे। तहिड़ी तरह असां जीव कचो सोन आहियूं। कचो सोन असांखे गहनो ठाहिणो आहे जेको परमात्मा जो आभूषण ठही सघे। जेतिरा बि भगत आहिनि न, ये सभु परमात्मा जा आभूषण आहिनि। ये मनुष्य मां कचे सोन मां गहना ठही चुका आहिनि, जिन जी वाणी गुरु ग्रंथ में दर्ज आहे। सैनो सदनो नामदेव भगत रविदास, कल रविदास जयंती हुई। ये सभु भगवान जा आभूषण आहिनि। आभूषण छा कंदो आहे? सुंदरता वधाईंदो आहे, सुंदरता अञा ख़ूबसूरत कंदो आहे। त भगवान खे बि आभूषण पाइण जो शौक़ु आहे, पर इहे जेके कठिनता सां पिघलजी करे हिकिड़े सोनारे जे द्वारा घड़िया विया आहिनि। त साहिब वरी हिन में ॿुधाइनि था हिकु ॿी प्रक्रिया कि तव्हां सोन कीअं ठहो। केवल सोना नालो रखण सां कोई सोन कोन थी वेंदो आहे। ॿार खे नंढे ॿार खे न चइबो आहे मुंहिंजो सचो सोन, प्यार सां चइबो आहे न मुंहिंजो सोन। असां भॻवान जा प्यारा सचा सोन कीअं थियूं? आसान थोड़ी आहे, कोई मज़ो थोड़ी ईंदो आहे उन प्रक्रिया सां गुज़रण में। आभूषण ठहिण में त ॾाढियूं कठिनाइयूं आहिनि। त हिन पौड़ीअ में उहो आहे कि उहो सोनारो केरु, उहा अग्नि केरु,
जंहिंमें असां जीव खे तपायो वञे, उहा हथोड़ी केरु, उहो हिन में आहे। 38 नंबर पौड़ी आहे। जत पहारा धीरज सुनियार, अहरण मत वेद हथियार, भाव खला अगन तपतार, भांडा भाव अमृत तित ढाल, घड़िए शब्द सची टकसाल, जिन को नदर करम तिनकार, नानक नदरी नदर निहाल। पहिरियों त अचे थो अखर जत, जत पहाड़ा, वो दुकान, उहा जगह जिते सोन ठहंदो आहे, आभूषण ठहंदा आहिनि। साहिब चवनि था पहिरियों त वो कच्चो सोन सम्झो, असां सोन कच्चो बि अञा किथे आहियूं, मिलावट केॾी आहे। कच्चो सोन थियण बि त वॾी ॻाल्हि आहे न। माना हिकु सामान्य मनुष्य जीअं जनम वठंदो आहे, शुद्ध हूंदो आहे बिल्कुलु, पर अञा उन मां आभूषण न ठहियल आहिनि, पर नंढो ॿार हिकु कच्चो सोन त आहे। असां छा कंदा आहियूं, ॿार खे मिलावट ॾाढी सेखारींदा आहियूं, पोइ कच्चे सोन बि न रहंदो आहे, उहो कच्चे सोन मां उहो मिलावटी ठही वेंदो आहे। हाणे कच्चो सोन ठहिण लाइ बि छा करणो पवंदो, जत। जत माना संयम, संयम सां असांजी मिलावट हटी वेंदी, जेका मिलावट आहे। ॾिसो माण्हू छा पियो थो करे, लोकप्रिय थियण जे लाइ नकली हरकतूं कंदो आहे। जीअं ज्ञान अथसि कोन, पर पंहिंजो पाण खे ज्ञानी सॾाए करे ॾेखारण जी कोशिशि कंदो आहे, इहा थी वई मिलावट। पर इन जॻह ते अगरि हू संयम रखे हा, शांति करे वेठो हुजे हा, इहा इच्छा ई न रखे हा कि मूंखे हाईलाइट थियणो आहे, त घटि में घटि सोन त रहे हा, भली कच्चो ई हुजे हा। त संयम जो अर्थ आहे या उछकण जी कोशिशि बंदि कयूं, मिलावट जीअं ई अचे असांजे जीवन में उते ई रोके वठूंसि कि चाहे कुझु बि थी पए, भली सॼी दुनिया नाटक करे, मूंखे कोन्हे करणो। भोपाल में जिते पाठ रखियो आहे, त पहिरें ॾींहुं मूंखे ॿुधायो वियो कि हर कोई नेतागिरी पियो करणु चाहे, हर कोई पियो चाहे कि मां अॻियां थियां, मां अॻियां थियां। कोई पियो चए संदुल हीअं रखो, इहो मूंखे पोइ पप्पीअ ॿुधाई। कोई पियो चए मां गुरुद्वारे में जुड़ियल आहियां, उते मूंखे सभु ख़बर आहे। का पई चए मूंखे हेॾा साल थिया आहिनि पाठ ॾिसंदे ॾिसंदे। हाणे सोचण जी ॻाल्हि आहे कि सभु अलॻि अलॻि जॻह ते आया आहिनि, त अलॻि अलॻि जॻह ते अची करे का ढंग जी शइ ठहंदी ॼण। कोई गुरुद्वारे मां आयो आहे, कोई कंहिं पंथ मां आयो आहे, कोई कंहिं शहर मां आयो आहे, त जेका शइ ठहंदी न, उहा ठहंदी गोलमोल, जलेबी। छो त गुरुद्वारो वारो चवंदो कि गुरु ग्रंथ साहिब हीअं रखो, हुनजी हीअ मर्यादा रखो। जेका ॿी हूंदी उहा चवंदी ईअं थियो, गुरुद्वारे वारे ॿुधाई पंहिंजे हिसाब सां। ऐं ॿी जंहिं पाठ रखाया हुआ उन चयईं कि ॾीओ हिते रखियो वञे, कलश हिते। हाणे अगरि गुरुद्वारे वारो चए नेतागिरी करे, त उनखे इहो चइजेसि कि अगरि गुरुद्वारे जे हिसाब सां हलणो आहे त पोइ ॾीओ बि हटाइणो पवंदो, कलश बि हटाइणो पवंदो। उनखे रोक पहिरीं त तूं, जेका इहो सभु रखाए थी, मां हुजां त इहो चवां, पर उनजो ध्यानु ई न होॾां। ऐं हूअ जॻह चए थी ॾीओ ऐं कलश रखूं, त उनखे त वरी चऊं पोइ मथो ढकण जी कहिड़ी आवश्यकता? पोइ मथो छो ढकियूं? सनातन धर्म जे हिसाब सां अगरि हलणो आहे, अगरि हिक जो ऑपरेशन कयो वञे न, त सभु चुप करे वेही रहंदा।
या सभिनि जी ॻाल्हि मञी वञे त कुझु बि नतीजो कोन निकिरंदो। त जीवन में नेतागिरी करण खां बचिजो, छो त जीअं ई नेतागिरी कईसीं असांजो जेको सोन हो उहो बि मिलावटी थी वियो, कचो सोन। उहो कचो सोन में बि मिलावट अची वई। जिते असां घणो ॻाल्हायोसीं, थी सघेव न त ॻाल्हाइजो ई न जीवन में। तव्हां चओ था ॻाल्हायूं न, न ॻाल्हायो, हथ थो जोड़िया, महिरबानी कयो तूं रहंदे ते, छो त हुन सां ई उपद्रव खड़ा थींदा आहिनि। जेतिरो तव्हां शांत हूंदा आहियो न, चुप करे वेठा हूंदा आहियो, ॾाढा सुठा लॻंदा आहियो। बसि मुस्कुराहट काफ़ी आहे तव्हांजी। मां त मज़ाक थो कयां, ॻाल्हाइजो जिते जेतिरो ॻाल्हाइणो हुजे। पर जेॾी महिल तव्हां बिना सोचे किथे ॻाल्हाईंदा आहियो न, त पंहिंजे ई जीवन में मिलावट पैदा कंदा आहियो। ॾिसो, ॻाल्हायो भली, पर ॻाल्हाइण जो उद्देश्य साफ़ रखो। तव्हांजो उद्देश्य कल्याणकारी हुजणु खपे। तव्हां अगरि कंहिंखे सलाह ॾियणु चाहियो था त हुनजे पुठियां भावना इहा न हुजेव कि तव्हांखे होशियारु सम्झनि पोइ ईअं चवनि कि भई हिनखे त ॾाढो नॉलेज आहे। इहा इच्छा न हुजे तव्हांखे, छो त पोइ त तव्हां पंहिंजे एटीट्यूड लाइ पिया था सलाह ॾियो। पोइ त तव्हांजो एटीट्यूड कूड़ो ई आहे, पोइ तव्हांजो हुन सां मतिलबु ई कोन्हे। सलाह ॾियो त कल्याणकारी सलाह, जंहिंमें हुनजो भलो हुजे, त तव्हां बचियल हूंदा मिलावट खां। हिनखे चइबो आहे संयम, धीरज। थोरो संयम कर। साहिब था चवनि, अगरि तोखे आभूषण ठहिणो आहे त पहिरीं त मिलावट न अचण दे जीवन में। ॾिसी वठ, थोरो अॻियां थी वञो। जीवन में मिलावट न अचे असांजे, न वचन में, न कर्म में, न मन में। न मन में मिलावट, न कर्म में मिलावट, न वचन में मिलावट। हिकु भजन गायूं, कहिड़ो गायूं?
पंच तत् कर दुख सष्ट सब साजी, कोई पंच तत् कर दुख सष्ट सब साजी, कोई सेवा करे जे कुछ कीता होवे, एक ना मिले एक ना सतगुर मेल तूं बुझावे, एक ना मन मुख करहे सो रोवे, मेरे हर जियो सबको तेरे बस, मेरे हर जियो सबको तेरे बस, ऐसा जोर नहीं जे कुछ कर हम सके, जीव भावे तेरे बख्श, ऐसा जोर नहीं जे कुछ कर हम सके, जीव भावे तेरे बख्श। हर की वड्याइयों आँख नसावा, मूरख मुगध निचाण, जन नानक को हर बख्श ले मेरे स्वामी, शरणागत मया जन नानक को हर बख्श ले मेरे स्वामी, शरणागत मया जाने, मेरे हर जियो सबको तेरे बस, मेरे हर जियो सबको तेरे बस, ऐसा जोर नहीं जे कुछ कर हम सके, जीव भावे तेरे बख्श, ऐसा जोर नहीं जे कुछ कर हम सके, जीव भावे गीता करना सरबर जाई, कुछ कीजे जे कर सकिए, अपना गीता कछु न होए, जो हर भावे त्यों रखिए, जीव हर भावे त्यों रखिए। त पंहिंजो ज़ोर न हलायूं, जीअं ई पंहिंजो ज़ोर हलाइण जी कोशिशि कंदा आहियूं, हुन सां अहंकार सां या हाईलाइट थियण जे लाइ, तीअं ई असांजे जीवन में मिलावट अची वेंदी आहे। उते असां रखूं धीरज, संयम, जेसिताईं आवश्यकता न हुजे कंहिंखे सलाह न ॾियूं, इनखे चइबो आहे संयम, संयम धारण करणु। आवश्यकता न हुजे त न ॻाल्हायूं, आवश्यकता न हुजे त फालतू न ॿुधूं, इनखे चइबो आहे संयम। आवश्यकता न हुजे त फालतू सोचूं बि न, इहो संयम।
माना फालतू कचरो न अचण ॾियूं, इन खे चइबो आहे संयम। ऐं साहिब चवनि था इहो आहे कचो सोन। त पहिरीं त जत पहाड़ आहे, जत सां पहिरीं तव्हां सोन त ठहो संयम सां। धीरज सुनियार, धैर्य खे सोनारो ठाहियो। अगरि तव्हांजे जीवन में धैर्य आहे, तव्हां ग़लती न हुअण खां पोइ बि धीरज रखंदा आहियो, त इहो सोनारे जो कमु कंदो, जेको उन कचे सोन खे हाणे ठाहिण शुरू कंदो। त धीरज ऐं संयम जो ॿियो अर्थ आहे कि अति न जीवन में हुजे, सम्यकता, अति न हुजे, न अति भोग न अति त्याग, संयम, विच जी स्थिति। त विच जी स्थिति हुजे ऐं धैर्य हुजे। अरहण मत वेद हथियार, जंहिं जॻह ते पत्थर रखंदा आहिनि, पत्थर ते सोन रखंदा आहिनि, सोनारो, जंहिं उनखे अरहण चइबो आहे। अहरण, उहो पत्थर मत, बुद्धीअ जो ठही वञे उहो पत्थर। ऐं वेद हथियार, वेद माना ज्ञान, ज्ञान जे हथोड़े सां असां पंहिंजी बुद्धीअ ते पंहिंजो पाण खे, पंहिंजे मन खे रखूं। भव खला अगन तपताव, भव परमात्मा जो रखूं जीवन में, त उहो थियो खला जंहिंमें अग्नि तपाई वेंदी आहे। ऐं जीवन में तपस्या हुजे त उहा आहे अग्नि, जेका असांखे सोन मां आभूषण ठाहींदी। तपस्या, कष्ट सहन करणु, जेको सुबुह खां राति ताईं तव्हां महिनत कयो था, कष्ट सहन करणु, उहा आहे अग्नि, जंहिंमें उहो कचो सोन पिघलजंदो। भव आयो अखर भव, जेको माण्हू परमात्मा जो भय रखे थो उनखे संसार जो भय नथो थिए। ऐं जेको संसार जे भय में जिए थो उहो भॻवान जो भय नथो करे। त असां भव रखूं जीवन में परमात्मा जो, त उन भव सां ई भाव उत्पन्न थींदो, उहो भांडो ठही वेंदो, भांडा भाव, भय मां भाव उत्पन्न थींदो। उहो भांडा, बर्तन, अमृत तित ढाल, ढाल जंहिंमें उहो ठाहियो वेंदो आहे सोन। घड़िए शब्द सची टकसाल, बसि इहा सची टकसाल माना जिते ठाहिया वेंदा आहिनि सोन मीन, उते ई असां ठही वेंदासीं आभूषण शब्द सां। शब्द परमात्मा जो शब्द, कंहिं संत जी वाणी, इन खे चइबो आहे। त छा छा अखर आयो? संयम, धीरज, बुद्धीअ जो सही इस्तेमालु, वेद, ज्ञान, परमात्मा जो भव, तप, तपस्या, भाव माना सिक प्रेम, ऐं शब्द, परमात्मा जो शब्द या गुरु ग्रंथ साहिब जी वाणी। ये सभु मिली करे असां मनुष्य मां उहे ठही वेंदासीं जेके भॻवान खे प्यारा आहिनि, सचा। पर हिकु ॿी शइ आहे, जिन को नदर करम तिन कार, जंहिंजे मथां परमात्मा कृपा करे। केवल ॿुधण सां त का हलण वारा आहियो कोन, असां सभु जीव आहियूं न, ॿुधी करे हलण त शुरू कंदासीं कोन। त इहा ॻाल्हि आख़िरीअ में जोड़ी आहे परमात्मा गुरु नानक, कि जिन को नदर करम तिन कार, जंहिंजे मथां नज़र थिए परमात्मा जी, बसि उहो ई उन जे द्वारा ई कर्म थींदो आहे। ऐं नानक नदरी नदर निहाल, सो निहाल थो थी वञे। ये सभु कष्ट सही करे जेको सचो थो थिए उहो निहाल थो थी वञे। त हिते जप साहिब पूरो थियो, पर अञा भोग कोन पियो आहे। भोग त पइजंदो सलोक सां, त उहो असां कॾहिं विस्पति ॾींहुं सलोक ते सत्संग करे ऐं जप साहिब जी समाप्ति कंदासीं। बोल गुरु नानक देव की।